शागिर्द यूनियन, शागिर्द यूनियन, शागिर्द यूनियन, शागिर्द यूनियन, शागिर्द यूनियन वो जारी है, जारी रहती जैसी रात अंधारी रहती। शागिर्दन ते तशद्दुद, शागिर्द यूनियन, शागिर्द यूनियन, शागिर्द यूनियन, शागिर्द यूनियन, शागिर्द गूंजेगा इनकलाब के नारों से, चप्पा चप्पा गूंजेगा इनकलाब के नारों से, चप्पा चप्पा गूंजेगा इनकलाब का आंचल ढलकेगा, जब दुख के बादल पिघलेंगे, जब सुख का सागर छलकेगा, जब अंबर झूम के नाचेगा, जब धरती नगमे गाएगी, वो सुबह हमी से आएगी, वो सुबह हमी से आएगी। तो सभी साथियों के PRSF लाड़काने जे तरफा इन मार्च जा जेकी भी भलीकार जसो के जे दोस्त शागिर्दन जी आवाज में आवाज मिलान चाहियो। वक्त के हिसाब से ब चार गालियों जेके ता जगह रखड़ियों पाण सब साथी ते गठिया हो पंजन सूरन के जेके शागिर्द हैं उन जा जेके सूर हैं उनके सलण जे लए ए एवान में बैठल जेके हुक्मरान हैं उनके बुधाइण जे लए पंजा मसला ए पंजे मसलन जे हल जे लए। हुआ त साथी इन मुल्क में हर तबके सा जुल्म आहे ही आहे, पर शागिर्दन सा के बेसाब सा जो का कसरी कोन छजल आहे। यूनिवर्सिटी में असा जे आवाजन के दबायो वियो आहे। शागिर्द यूनियन ते 37 सालन का वठी करे पाबंदी, वरी कल्चरल जेके एक्टिविटीज आहिन उन्हनि ते पाबंदी, वरी यकसा क़ौमी निसाब के आणण जे लाइ सिर्फ़ ऐं सिर्फ़ ही रियासत इन मुल्क में रोबोट टाइप जेके माण्हू आहिनि उहे पैदा करण पई चाहे, पर तनक़ीदी ऐं तख़लीक़ी दिमाग़ जेके शागिर्द आहिनि उनखे दबाइण पई चाहे। साथियो सो तव्हां सभिनी साथियुनि खे बसि वक़्तु वधीक असां न वठंदासीं। जेकी बि दोस्त इकट्ठा आहिनि असांजा अॻवान तव्हां सां गॾु बीठा आहिनि उहे समूरा साथी तव्हां जेके जेके त पंहिंजी ॻाल्हि ॿोल रखंदा। तव्हां समूरनि साथियुनि खे हिकु भेरो ॿीहर PRSF लाड़काने जी तरफ़ां भलीकार जस लाल सलाम। नौजवान साथी आयो असां सां गॾु, सभिनि खे लाल सलाम सभ खां पहिरियां ऐं इनकलाब ज़िंदाबाद। तव्हां सभिनी दोस्तनि खे इहा ख़बर हूंदी त अॼुकल्ह पाकिस्तान सॼे में हिकु तालीमी बहरान हले पियो। इहो न सिर्फ़ु तालीमी बहरान इमरानी हुकूमत में शुरू थियो आहे, न को पीपल्स पार्टी शुरू कयो आहे, न को PML नून जे दौर खां वठी शुरू थियो आहे। इहो असल में ज़िया जे दौर खां वठी शुरू थियल आहे, जंहिंमें मशाल ख़ान जहिड़ो असांजो प्यारो शागिर्द खे शहीद कयो थो वञे तालीमी इदारनि में, ऐं हयात बलोच जहिड़ो असांजे प्यारो शागिर्द खे रोड ते क़त्लेआम कयो थो वञे। अहिड़ा शागिर्द काफ़ी हज़ारे शागिर्दनि खे जेको आहे क़त्लेआम कयो वियो आहे ऐं कयो पियो वञे। कुझु त काफ़ी सारा अहिड़ा केसिस आहिनि जेके रिपोर्ट बि न पिया अचनि। हाणे कुझु ॾींहं पहिरियां ई तव्हांखे ख़बर हूंदी त कोहाट में हिकिड़ी टेक्नोलॉजी यूनिवर्सिटी आहे जिते शागिर्द खे असाद कयो वियो, हरासा कयो वियो, उनखे मारण जी कोशिशि कई वई, पर असांजी ख़ुशकिस्मती जो पुलिस अची वई ऐं उनखे बचाए वरितो। काफ़ी सारा अहिड़ा मसइला जेको आहे सो न सिर्फ़ु असांजे सिंध में, पर पंजाब यूनिवर्सिटी लाहौर, इस्लामाबाद में इस्लामिक यूनिवर्सिटी हुजे या कराची में ॿी का यूनिवर्सिटी हुजे, काफ़ी सारा अहिड़ा मसइला रोज़ रिपोर्ट थियनि पिया जिते असांजा शागिर्द नौजवाननि खे हरासा बि कयो पियो वञे, उन्हनि खे मारियो बि वञे पियो। हिकिड़े तरफ़ ॿिए तरफ़ असां ॾिसूं था त असांजी शागिर्दियाणियूं जेके नियाणियूं आहिनि उन्हनि सां अलॻि जेको आहे हरासमेंट कई थी वञे, उन्हनि खे तंग कयो पियो वञे कैंपस ते। हिन जो वॾो मिसाल तव्हां सभिनि दोस्तनि जे साम्हूं बलूचिस्तान यूनिवर्सिटी में जेको थींदड़ वाक़ियो हुयो, जंहिंमें काफ़ी सारी असांजी नियाणियुनि सां उन्हनि सां जेको आहे सो एतिरी बदसलूकी कई वई जो उन्हनि जा वीडियोज़ भरिया विया। तालीमी इदारनि में जॾहिं अहिड़े खिलौना हरकतूं थींदियूं रहंदियूं त असांखे ॿुधायो त असां किथे ऐं कहिड़े दौर में हलूं पिया। त इन सॼे मंज़र आम खे नज़र में ॾिसी करे असां हीअ हिकु वॾी रैली कोठाई आहे, जंहिंमें असांजो बुनियादी नुक़्तो इहो आहे त असां सभु शागिर्द गॾु थियूं ऐं हिकिड़ो ॿधीअ जो इज़हार कयूं, जंहिंमें कहिड़ा बि अहिड़ा जेकॾहिं मामला थियनि था, चाहे उहो हरासमेंट जो मामिलो हुजे, चाहे लिंचिंग जो हुजे मसइलो, चाहे कंहिं बि शागिर्द सां का इंतिज़ामिया बदसलूकी थी करे त असां उनखे सही नमूने सां मुंहुं ॾेई सघूं।
उन सां गॾोगॾु असांखे इहो बि सम्झणु खपे त अॼुकल्ह जेको आहे इमरानी हुकूमत असांजे तालीम जी जेका 50% जेको कटौती कई आहे, असां उनजी मज़म्मत कयूं था ऐं मुतालबो कयूं था त असांजी का तालीमी जेका कटौती थी आहे उहा वापसि वरिती वञे। डॉक्टर निमरता जो खून इन ईअं ई लोड़े छॾियो ॼण को इंसानु न हुयो। असां डॉक्टर निमरता जे खून जो इंसाफ़ था चऊं ऐं असां ॿिया जेके बि अहिड़ा शागिर्द जंहिंसां नाजाइज़ी थी आहे, बलोच हयात बलोच हुजे, मशाल ख़ान हुजे, ॿिया जेके बि नाला मूंखे यादि नथा अचनि उन सभिनि जो नालो मां गुमनामी तरह चवां थो। उन सभिनि जो इंसाफ़ जी असां घुर कयूं था। ॿिए तरफ़ असां चऊं था त इन्हनि सभिनि मसइलनि जो हल जेको आहे सो असांजी स्टूडेंट यूनियन आहे। स्टूडेंट यूनियन तां बैन लास्ट टाइम हटायो वियो। हाणे उन ते कानून साज़ी करे महिरबानी करे असांखे जेको आहे सो इहो कानूनी तौर हक़ ॾिनो वञे त असां स्टूडेंट यूनियन से पंहिंजो जोड़ियूं ऐं उन्हनि ते जेको आहे सो पंहिंजो सरगर्म पंहिंजूं जेके सियासी असांजूं एक्टिविटीज़ आहिनि उहे बि असां शागिर्द कयूं। इहो असांजो न थियो त असां ज़ाहिर ॻाल्हि शागिर्द त कॾहिं बि सियासत में काराइते नमूने सां कॾहिं बि सुर था वठी सघूं। शागिर्द यूनियन ई वाहिद हल आहे सभिनी मसइलनि जो जेको असांखे सही नमूने सां एम्पावर कंदो त असां पंहिंजा मसइलनि जी पाण नुमाइंदगी ॾियूं। महिरबानी। आउंजे हितमया गोर मुंजी सुमरा कज पवारन पास डिच राजानी दे जी मंजा वलन वास मुयाई जियाज जे वने मड़ मलीरन ही शागिर्द यूनियन बहाली मार जेको लाहौर जे कुछ दोस्तन ऐं सिंध जे कुछ दोस्तन ऐं जेके पाकिस्तान जा दोस्त आहिनि शागिर्द उन्हनि शागिर्दनि जी यूनियन जी बहाली जेको मार्च कयो आहे उहे सभु जस लाइणा ऐं उन्हनि सभिनी दोस्तनि जी महिरबानी जन वतन स्टूडेंट फेडरेशन खे दावत ॾिनी त उन्हनि जे प्रोग्राम में शरीक थी सघनि। ऐं मुंहिंजे तरह हीअ यूनियन बहाली पई थिए, यूनियन जी मार्च पई हलनि सॼे जो सॼे पाकिस्तान में त सिंध जे कुझु कुंपरस्तनि धुरियुनि ख़ासि करे कुझु नंढड़ियूं अहिड़ियूं मख़सूस धुरियूं जिन जो को वजूद ई कोन्हे को हिन धरतीअ ते सवाइ ॿिनि टिनि माण्हुनि जे उहे चाहिनि पिया त अहिड़े क़िस्म जो मार्च न थिए। जेकॾहिं थिए थो त ॾाढी भली ॻाल्हि आहे। असां चाहियूं पिया त हीअ मार्च थिए। जेके बि सभु शागिर्द आहिनि उहे चाहे कुंपरस धुरियूं हुजनि या कोई लेफ्टिस्ट धुरियूं हुजनि, असीं चाहियूं था त असां सभु जो सभु गॾिजूं। ईअं धार धार असां बीठा हूंदासीं त पोइ छा थींदो त हीअ रियासत जेका आहे जंहिंजे मथां फ़ौज क़ाबिज़ आहे, हीअ अहिड़ी रियासत आहे जंहिंजे मथां फ़ौज क़ाबिज़ आहे, हिनखे फ़ौज ई पई हलाए। उहा जॾहिं रियासतूं जेकॾहिं असां शागिर्द असां मज़दूर असां हारी गॾु न थींदासीं त पोइ इहे असांजे सदाईं क़ाबूज़ ई हूंदा। मां उन्हनि सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त हिन दफ़े न त मथे दफ़े न त 4 मार्च ते अहिड़ा प्रोग्राम मुनक़िद कयूं जंहिंमें शागिर्दनि यूनियन जी बहाली जल्द खां जल्द थी सघे। ऐं असीं चाहियूं था त उहे सभु जो सभु असांजा दोस्त सभु जो सभु जेके तरक़ी पसंदि आहिनि ऐं जेके चाहिनि था त हीअ सिंध धरती आज़ादु थिए, उहे सभु हिन सां गॾु थियनि। थैंक यू। ये ॾूं बिगारे वेंदासीं छो पेर पसारे वेठो आहे उस ॾूंगर धारे वेंदासीं। जीअं त शागिर्दनि सां मुसलसल हर दौर में ज़ुल्म जबर थींदा रहिया आहिनि, उन्हनि मां हिकु ज़ुल्म ऐं जबर जो दास्तान मां बि पेश कंदुसि। जीअं त मां काइद इमाम यूनिवर्सिटी कैंपस लाड़कानो जो हिकु शागिर्द आहियां। असांजा सीनियर दोस्त जिन खे पास आउट थींदे 5 साल गुज़री चुका आहिनि, उन्हनि खे अॼु ताईं PEC न मिली आहे। PEC जेका हिकु शागिर्द जो बेसिक राइट आहे, PEC खां सवाइ उन्हनि जी एक्रीडिटेशन ई न आहे, उन्हनि खे का जॉब ई न आहे, उन्हनि जी डिग्री इहे सम्झ हिकु कागज़ जो टुकड़ो आहे। त इहे ज़ुल्म इहे जबर असां थींदा था रहनि। जेकॾहिं अॼु शागिर्द यूनियन बहाल हुजे हा, हिन वक़्तु जेकॾहिं को शागिर्द कमेटी हुजे हा जेको असांजे हक़नि ख़िलाफ़ आवाज़ उथारे हा, छो त हीउ सभिनी शागिर्दनि जो मसइलो आहे, हीउ असांजो इज्तमाही मसइलो आहे, हीउ कंहिं हिकिड़े जो मसइलो न आहे, हीउ सभिनीनि शागिर्दनि जो। जेकॾहिं असांजी कमेटी हुजे हा त अॼु हू असांजे लाइ आवाज़ उथारींदा ऐं जेके हुते करप्ट इंतिज़ामिया वेठी आहे, जेके हुते करप्शन करे शागिर्दनि खे दबायूं वेठा आहिनि, उन्हनि ते ॾंडो ॾेई करे असांजा मसइला हल कराईंदा। हीअ जेके ज़ुल्म ऐं जबर थींदा रहंदा आहिनि इहे हर साल थींदा था रहनि। सो तमामु शागिर्द पंहिंजे हक़नि लाइ उथो, पंहिंजे हक़नि लाइ विड़ो, छो त हीअ जेके माफ़िया वेठी आहे इहा माफ़िया कंहिं अॼु या कल्ह जी माफ़िया न आहे, इहा सदियुनि खां थी हलंदी अचे। इहो इन्हनि जो जेको तसलसल आहे उहो हमेशह हलंदो रहियो आहे ऐं हींअर बि हले पियो। सो इहे जीअं तव्हां माज़ी में ॾिठो नायला रिंद जो केस थियो, हुन खां पोइ डॉक्टर निमरता जो केस थियो, हालांकि
कोर्टुनि में वञण बावजूद भी उन्हनि जे जेको आहे सो केस खे लोड़ियो वियो, उन्हनि जे क़त्ल खे लोड़ियो वियो। सो महिरबानी करे तव्हां असां सां गॾु ईंदा, असांजो साथ ॾींदा, जीअं शागिर्द यूनियन बहाल थी सघे, हर को पंहिंजा मसइला आरामी सां हासिल थी सघनि ऐं शागिर्द सां ज़ुल्म बंदि थी वञनि हमेशह जे लाइ। लाल सलाम साथियो। जे शागिर्द जी तो असीं प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन पारां तव्हां समूरनि साथियुनि ऐं साथियाणियुनि खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चऊं था। ख़ुसूसन मुख़्तलिफ़ शहरनि खां PRSF ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि सां सलाड़ियल साथी जंहिं असांजे नमाज़ खे जॉइन कयो आहे, उन समूरनि साथियुनि खे भलीकार। उन्हनि सभिनी साथियुनि जा बि थोरा जिन असांखे फिनांशियल सपोर्ट कई या ओवरऑल मार्च खे बेहतर करण लाइ जेकी बि उन्हनि सभिनी साथियुनि कोशिशूं वरितियूं, सभिनी साथियुनि जा लख थोरा। शागिर्द यूनियन बहाली मार्च जेको हिन साल 27 नवंबर ते सॼे मुल्क जे अंदरि थी रहियो आहे, इन जा बुनियाद गुज़िरियल साल पिया जॾहिं दोस्तनि स्टूडेंट एक्शन कमेटी जे नाले सां तंज़ीम ठाही। उन तंज़ीम जे अंदरि मुख़्तलिफ़ 29 तंज़ीमूं हुयूं, हिकिड़ो इताद और सेक, उन में 29 तंज़ीमूं हुयूं जिन इहो मुतालबो रखी ऐं सॼे मुल्क जे अंदरि मार्च करणु शुरू कया त शागिर्दनि जी जेका यूनियन आहे उन ते 35 सालनि खां वॾी पाबंदी पियल आहे। अचो त असीं हिन भेरे सॼे मुल्क जे अंदरि शागिर्द मुते थी ऐं इहो जिदोजहद कयूं त शागिर्द यूनियन जेका बैन थियल आहे उहा बहाल कई वञे ऐं गुज़िरियल साल पाकिस्तान जे 54 शहरनि जे अंदरि सगारा मार्च थिया। नतीजो इहो निकितो जो सिंध असेंबली, पंजाब, KP ऐं बलोचिस्तान असेंबली मजबूर थी बिल पेश करण में। बिलावल साहब मजबूर थियो ट्वीट करण में, इमरान साहब मजबूर थियो ट्वीट करण में। असांजी यूनियन जी बहाली जे लाइ सभिनी ट्वीट कया, बिल पेश कया, पर हींअर ताईं साल गुज़रण खां पोइ बि यूनियन बहाल न थी आहे। 1984 जे अंदरि जॾहिं ज़िया साहब यूनियन ते बैन आयो, उन वक़्तु ॿिया खोड़ सबब हुआ, पर हिकिड़ो सबब इहो ॿुधायो वियो त शागिर्द जेकॾहिं यूनियन ठाहींदा यूनिवर्सिटी जे अंदरि, कॉलेज जे अंदरि जेकॾहिं शागिर्द हासिल थींदी, उनजो वॾे खां वॾो नुक़सानु इहो थींदो त तालीमी इदारनि जी तकरीबकारी थियणु शुरू थींदी, तालीम मुतासिर थींदी ऐं सॼी भञराह थींदी तालीम इदारनि जे अंदरि। साथियो, दुनिया जे 185 मुल्कनि जे अंदरि शागिर्द यूनियनियूं बहाल आहिनि ऐं दुनिया जा 185 मुल्क ई पाकिस्तान खां बहितर तालीमी मयार रखंदड़ मुल्क आहिनि। जिते यूनियन बहाल आहे उते तालीमी निज़ाम बहितर आहे, जिते यूनियन बहाल न आहे उतां जो तालीमी निज़ाम तव्हां सां सभिनी जे साम्हूं आहे। भरवारो मुल्क आहे, उते जी JNU यूनिवर्सिटी आहे, जवाहरलाल नेहरू, उते 350 ॿोलियुनि जे अंदरि 350 ॿोलियुनि ते PhD कराई वञे थी ऐं असांजी सूरत हाल इहा आहे जेके PhD होल्डर्स आहिनि उन्हनि खे तालीमी तरह मां नेकाली ॾिनी वञे थी। डॉक्टर परवेज़ भाई तव्हां असां सभिनी जे साम्हूं आहे, हीअ असांजो तालीमी निज़ाम आहे। तव्हां ॾिसो 35 सालनि खां वठी करे जेकॾहिं शागिर्द यूनियन ते बैन पियल आहे त तव्हांजी प्रोग्रेस भला छा आहे उहा ॿुधायो असांखे। तव्हांजी प्रोग्रेस इहा आहे त चांडका जे अंदरि निबरता क़त्ल थिए, तव्हांजी प्रोग्रेस इहा आहे 35 सालनि जे अंदरि त नायला सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि क़त्ल थिए, तव्हांजी प्रोग्रेस इहा आहे त मर्दान जे अंदरि मशाल खान जो बेदर्दी सां क़त्ल थिए, तव्हांजी प्रोग्रेस इहा आहे त हयात बलोच खे बलोचिस्तान जे अंदरि बेदर्दी सां क़त्ल कयो। 35 सालनि जे अंदरि तव्हां बैन हणी इहा प्रोग्रेस ॾिनी आहे शागिर्दनि खे ऐं तव्हां इहा दावा था कयो त शागिर्द यूनियन ते पाबंदी लॻंदी त बहितर निज़ाम हलंदो तालीमी। दोस्तो, असीं इहो चाहियूं था त जॾहिं असीं शागिर्द सियासत कंदासीं, शागिर्द यूनियन बहाल कंदासीं त यकीनन असीं पंहिंजा हक़ बि घुरंदासीं ऐं हिननि खे इहो ई ख़ौफ़ आहे जॾहिं शागिर्द सियासत कंदा त हू पंहिंजा हक़ बि घुरंदा ऐं उहे हक़ कहिड़ा हूंदा जेके उन्हनि खे पाण खे गिचे में पवणा आहिनि। हीउ जेको पाकिस्तान जो मुआशी निज़ाम आहे इहो सरमाएदाराना निज़ाम आहे। वर्ल्ड बैंक ऐं IMF जे गठजोड़ सां हीउ जेके कर्ज़ वठनि था, व्याज वठनि था ऐं मोट में जेके असांजा अवामी इदारा उते गिरवी रखी अचनि था, इहे तव्हां असांजे लाइ ईंदड़ वक़्त में तमामु घणो नासूर बणिबा। हीउ ख़ासि तौर ते तालीमी इदारा, सिहत जो निज़ाम, बिजली, गैस, तव्हांजी स्टील मिल, हीउ सभु उते गिरवी रखी आया आहिनि ऐं उन जूं शर्तूं त जॾहिं तव्हां व्याज न ॾेई सघंदव, कर्ज़ न ॾेई सघंदव त मोट में तव्हांजा जेके तालीमी इदारा हूंदा असां हुनजी निजकारी कंदासीं। अॼु पाकिस्तान जे अंदरि 170 कुल पब्लिक यूनिवर्सिटियूं आहिनि, जॾहिं त प्राइवेट सेक्टर में
80 यूनिवर्सिटी जेके लागू करे कायम करे चुका आहिनि अञा वधीक निजकारी जे मूड में आहिनि तालीम जी प्राइवेटाइजेशन कनि था तालीम खे विकिरो कनि था यानी असीं जेकी शागिर्द आहिनि उन्हनि खे ग्राहक करे पेश कंदा जेकी यूनिवर्सिटियूं आहिनि असांजा तालीमी इदारा आहिनि उहे बाटा खां डिफरेंट नथो बाटा खां अलॻि नथा कनि यानी असांजी यूनिवर्सिटियूं ऐं तालीमी इदारा फैक्ट्रियुनि मिसल आहिनि असीं अहिड़े तालीम जी निजकारी तालीम दुश्मन हर दस्तूर ख़िलाफ़ मज़ाहिमत कई आहे ऐं मज़ाहिमत कंदासीं ऐं ॿियो मसइलो ताज़ो पाकिस्तान जे अंदरि सिंगल नेशनल करिकुलम आंदो वञे थो ऐं इहो ॿुधायो वञे थो त सिंगल नेशनल करिकुलम जॾहिं लागू थींदो त तालीम जे अंदरि बराबरी क़ाइमु थींदी जॾहिं तालीम जो निज़ाम ई तबक़ाती बुनियादनि ते हूंदो त करिकुलम लागू करे तव्हां कहिड़े क़िस्म जी बराबरी क़ाइमु कंदव हीउ करिकुलम असांखे ख़बर आहे तव्हां छा हिन जे पुठियां रखियो आहे अफ़गानिस्तान जे अंदरि जॾहिं तालिबाननि टेक ओवर कयो त उन्हनि पंहिंजो सॼो ॿियो प्रोसेस पूरो करे आख़िर में करिकुलम जेको आंदो उहो करिकुलम इन नौयत जो हो त प्राइमरी जे ॿार खे हू छा पढ़ाईंदा अलफ़ से अल्लाह बे सां बम ते सां तलवार जीन सां जहाद ऐं मैथ जी कैलकुलेशन बि हींअर हूंदी त हिकिड़ो दुश्मन तव्हां खां जॾहिं 3 फुट फ़ासिले ते आहे त तलवार जी रफ़्तार केतिरी हुजणु घुरिजे जेकॾहिं तव्हां प्राइमरीअ में ॿार खे इहे शयूं पढ़ाईंदव त तव्हां वटि हाफ़िज़ सईद पैदा न थींदा बाक़ी आइंस्टाइन पैदा थींदा असीं सम्झूं था जॾहिं हिंदुस्तान जे अंदरि अंग्रेज़ आया त हुननि पहिरियों कमु छा कयो पहिरियों ई अचे हुननि तारीख़ ऐं सियासत ऐं फ़लसफ़े जा सब्जेक्ट कटे छॾिया ऐं हुननि छा कयो किला रग पैदा करे छॾिया जदीद दौर जा मुंशी पैदा करणु शुरू कया ऐं हुनजी इहा दावा आई त हुनजी मक़सदु हुयो त हिंदुस्तानी जेके रंग में कारा आहिनि भले रंग में कारा हुजनि पर हिनजी सोच हिनजी नफ़्सियात घोड़नि वारी हुजे वाणको धंधो हुननि खे सेखारणु शुरू कयो क्यूबा जॾहिं ग़ुलाम हुयो ऐं हुन खां पोइ जॾहिं आज़ादु थियो फिडेल कास्ट्रो हिकु अमेरिकी साफ़ इंटरव्यू वरितो उनखे इंटरव्यू ॾे फिडेल चयो त जॾहिं असीं ग़ुलाम हुआसीं तॾहिं घणे भाङे असांजी औरतूं ऑफिसनि में कमु कंदियूं ऐं मर्द सेल्समैन जो कमु कंदा पोइ जॾहिं असीं इनकलाब आंदोसीं त असीं हिन निज़ाम खे तब्दील कयोसीं छाकाणि त असांखे वाणकी धंधा न खपंदा असांखे डॉक्टर खपंदा असांखे एग्रीकल्चर जा माहिर खपंदा असांखे सियासतदान ऐं फ़िलासफ़र खपंदा अॼु क्यूबा तव्हांजे साम्हूं आहे दुनिया जे अंदरि बहितर तालीमी शरियत जेका आहे उहा क्यूबा जी आहे 98% क्यूबा जी तालीमी शरियत आहे दुनिया जा घणे खां घणा माहिर जेके डॉक्टर आहिनि उहे क्यूबा जे अंदरि तो दोस्तों ही जेको सिंगल नेशनल करिकुलम आहे तालीम जी प्राइवेटाइजेशन जेका आहे तालीम जे अंदरि जेको हिरासमेंट जा वाक़िया आहिनि हासिल थियणो आहे या ओवरऑल जेके बि शागिर्दनि सां मसइला आहिनि घाइपरे दुकाननि खे इन्हनि सभिनी मसइलनि जे लाइ सिर्फ़ु 27 नंबर न पाण शागिर्दनि खे गॾिजी करे इन जिदोजहद खे अञा वधीक तेज़ कंदासीं ऐं सगारो बणाईंदासीं आख़िर में तव्हां सभिनी साथियुनि जी महिरबानी लख थोरा सियासत जा नतीजा ॾिठा जो हिननि लैंड रिफॉर्म ते पाबंदी विधी जो बंगाल में लैंड रिफॉर्म जा जागीरदारी समाज जे टुटण जा हिननि नतीजा ॾिठा इन जे करे आमिरी दौर में असांखे इहे पाबंदियूं पयूं जेके अॼु ॾींहं ताईं थियल आहिनि ऐं हुनजो नतीजो पाण ॾिठोसीं त असां वटि अगरि जमहूरियत आई बि जहिड़े बि नाले जे तहत उहो ई उन वॾेरे जागीरदार जा आमिर जा 5 चमचा अॻियां आया असांजी नर्सरी हूंदी आहे शागिर्द सियासत ही नौजवान जॾहिं पंहिंजे सवाल ते बि जॾहिं समाज जे सवाल ते बीहंदो तॾहिं ई समाजी तब्दीली आणींदो उहा नर्सरी हिननि बंदि कई हुननि जो नतीजो असां पाण छा ॾिठोसीं समाज जे हर पासे ॾांहुं था पसंदी ॾिठीसीं उहा तालीम में हुजे उहा निसाब में हुजे उहा तारीख़ पढ़ाइण में हुजे उहा पिदिरशाही जी इंतहा पसंदी हुजे जो 4 सालनि जी ॿारड़ीअ सां बि ज़ना थींदे पाण रोज़ इहे केस ॾिसूं था पाण रोज़ ॾिसूं था 5000 खां मथे बलूचिस्तान यूनिवर्सिटी में छोकिरियुनि सां हरासमेंट थी ख़ुदि इंतज़ामिया शामिल हुई मशाल खान जे खून में ख़ुदि इंतज़ामिया शामिल हुई निमरता जे खून में ख़ुदि इंतज़ामिया शामिल हुई इहा इंतहा पसंदी समाज में पैदा थी जो शागिर्द प्रोग्रेसिव सियासत खां पंहिंजे सवाल खां परते थी विया हिकु त रियासत तव्हांखे पंहिंजी सियासत खां दूर कयो ॿ कुझु असांजी सियासी तंज़ीमुनि ते बि इहा मुंहिंजी तनक़ीद आहे त उन समाज जे सॼे इनकलाब जा ॿार उन क़ौमुनि जे सॼी आज़ादियुनि जा ॿार शागिर्दनि जे कुल्हनि ते रखिया ऐं शागिर्द पंहिंजे सवालनि खां अलॻि थी वियो
हू पंहिंजे तालीमी निसाब खे साइंस ऐं टेक्नोलॉजी जी बुनियाद ते हुजणु घुरिजे। इन सवाल खां पोइ थी वियो शागिर्द जे लाइ उते पंहिंजे कैंपस में प्राइमरी इदारनि में उस्ताद वीज़ा ते न हुजणु घुरिजनि। असांखे तालीमी हर सहूलियत मुहैया हुजणु घुरिजे। शागिर्द उन सियासत खां बि पोइ ते वियो ऐं ख़ुदि इदारनि शागिर्द सियासत खे करप्ट बणायो ऐं उनजो नतीजो अॼु ॾींहं ताईं पाण भोॻियूं था। त इंतिहा पसंद जमायतुनि खे त इजाज़त आहे कैंपस में सियासत करण जी, पर शागिर्दनि खे न। ऐं तबक़ाती तालीमी निज़ाम में मां हिते बीठल पंहिंजे केतिरनि नौजवाननि खां पुछंदसि त हुननि कहिड़नि सब्जेक्टनि में महारत रखनि था ऐं तकनीकी तौर ते सलाहियत रखनि था। पर ही यूनिवर्सिटियूं जेके वॾा वॾा सब्जेक्ट आहिनि, जेके इंसान जे अंदरानी रूहानी ख़ासियत पैदा करे सघनि थियूं, असां उते नथा पुॼी सघूं। मुंहिंजे पंहिंजे पुट खे आर्ट ग्राफिक डिजाइनिंग जो शौक़ु हुयो, पर उहा यूनिवर्सिटी जेकी लाहौर में उहा एतिरी त महांगी हुई जो मां उते न पई पढ़ाए सघां ऐं उन मजबूरी में प्रोफेशन जे हिसाब सां पंहिंजो सब्जेक्ट चूज़ कयो। ऐं असां मां हिते वेठल केतिरा नौजवान आहिनि मुंहिंजा बचा उहा तालीम नथा हासिल करे सघनि। हे महिल ऑनलाइन क्लासिस जो ई मामलो ॾिसी वठो, केरु वठी सघे थो? केतिरा पर्सन माण्हू नौजवान या ॿार वठी सघनि था ऑनलाइन क्लासिस? केतिरियूं सहूलियतूं समाज खे तव्हां ॾेई चुका आहियो। न तव्हां माण्हुनि खे बिजली ॾिनी आहे, न माण्हुनि खे पाणी ॾिनो आहे, न गैस ॾिनो आहे। माण्हू शहर में नौजवान अची पढ़नि था। तव्हां जेको इहो सिस्टम रखियो आहे एंट्री टेस्ट जो, उन सिस्टम में तव्हां छा था कयो? तव्हां हज़ारे 32,000 माण्हू सिंध यूनिवर्सिटी में टेस्ट ॾियण अचनि था ऐं हाणे सेल्फ सुपर सेल्फ ताईं तव्हां सुबुह शाम हलायो था। तव्हां तालीम खे धंधो बणायो आहे, उहो तॾहिं बणियो आहे जॾहिं तव्हां इदारनि में हुक्मरानी नथा कयो। ऐं मां वरी सलाम पेश कंदसि त कुझु अरसे खां नौजवान, छो जो नौजवान जॾहिं उथे थो, जॾहिं इस्तेसाल जे खिलाफ बीहे थो, हिन सॼे समाज जो चखो मटाए थो। तव्हांखे पंहिंजे हक़नि लाइ, पंहिंजे नवाण जे लाइ विढ़णो पवंदो। ऐं WTF ऐं असांजी पार्टी हमेशह मज़दूर, औरत, शागिर्द, हारी जे हक़नि जे लाइ तव्हां सां गॾु जुड़ियल रही आहे ऐं हमेशह रहंदी। शुभ सलाम। शागिर्द यूनियन और शागिर्द यूनियन हर्षा रखे, हर्षा रखे। फीसन मेवाद, फीसन मेवाद, फीसन मेवाद। शागिर्द यूनियन तो हम क्या चाहते, तो हम क्या चाहते? पढ़ने लिखने की, पढ़ने लिखने की। तो हम क्या